छा नालो थी बाबा? इकबाल। इकबाल छा थियो आहे तोसां? मूंसां मसइलो मां मज़दूरी कंदो आहियां घर में। कंहिं वटि? जामी साहब। जामी साहब वटि? जी जामी। घर जो कमु कर? जी जी। अच्छा तोसां छा मसइलो थियो आहे? कहिड़ो इल्ज़ाम थो थिए? मुंहिंजो चोरी जो इंतज़ाम हणियो आहे। मुंहिंजे पंहिंजे पुटु खणिया 5000। पोइ हुन मूंखे 500 रुपया ख़र्ची ॾिनई। चयो मुंहिंजे पीउ मूंखे न ॿुधाइजांइ। इहो चयो ॿियो चयो हाणे तोखे ॿुधाईंदुसि। चयो तोखे ॿुधाईंदुसि? जी तोखे ॿुधायो? जी। जामी चए थो तो उन 20000 रुपया खयां आहिनि। 20000 में रुपयो कोन हुनजे पंहिंजे पुटु खां मूंखे 500 रुपया ख़र्ची ॾिनई। चयो मुंहिंजे पीउ मूंखे न ॿुधाई ईअं चई। अच्छा पोइ इहो ॿुधाए त हू नशो कंदो आहे छा? जी नशो कंदो आहे। छाजो नशो कंदो आहे? चर्च पींदो आहे। चर्च पींदो आहे? जी तूं किथे रहंदो आहीं? मां पाण हिते ॻोठ किथे रहंदो आहीं? चारनूर। चारनो जी थर पार्क। जी। घर में घणा भाती अथव? असां पाण हा घणा ॿाहिरि आहियो? ॿाहिरि 5 टे भेण। हा 5 ॿाहिरि आहियूं। जी तुंहिंजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी 13 थींदी। 13 साल? जी। अच्छा तोखे थाणे ते बंदि कयल लाकअप कॾहिं कयो अथनि? 5 ॾींहं। 5 ॾींहंनि खां? जी। कहिड़े थाणे ते? 5 ॾींहंनि खां कहिड़े थाणे ते कयो अथनि लाकअप? इन नसीम नगर। नसीम नगर 5 ॾींहंनि खां तोखे थाणे लाकअप कयो वेठा? जी। पोइ तोखे मारियो अथनि? मूंखे मारियो कुझु लाकअप करे छॾियो? जी। ठीकु आहे। तोखे घणी पघार ॾींदो आहे? 6000। 6000? जी। महीने में 6000 थो ॾींदो? जी। ठीकु आहे।